ओम शांति। अॼु जी मुंहिंजी तारीख़ आहे 12/6/2024। बेटा बाप जा बाप हुन रथ में ईंदो आहे जे पहिरियों बुद्धि शुरू कई आहे। जो नंबर 1 पूज्य हुयो उहो पुजारी ठहियो। इहे राज सभिनि खे स्पष्ट करे ॿुधायो। जो नंबर 1 पूज्य ई पुजारी ठहियो उहो हुनजे तन में ई भॻवानु ईंदो। कोई पुछे भॻवानु हिन शरीर में छो ईंदो आहे? त इहा पहिरियों भुगत आत्मा। प्रश्न आहे बाप पंहिंजे वारिस ॿारनि खे कहिड़ो वरसो ॾियणु आहे? उत्तर आहे बाप सुख शांती प्रेम जो सागर आहे। इहे ई सॼो खज़ानो उहा तव्हांखे विल कंदा आहिनि। सुख शांती प्रेम सर्वगुण सर्वशक्ति सर्वज्ञान अहिड़ो विल करे ॾींदा आहिनि जो 21 जन्म ताईं तव्हां खाईंदा रहंदा आहियो। छो जी अगरि असांखे वरदान इहे खज़ानो हुजे सुख स्वरूप आहे त सोचो असां वटि सुख जी सभु चीजूं आहिनि। जेतिरो असां सुख जो वरदान असांखे मिलंदो, जेतिरो असां सुख जो खज़ानो स्वयं में भरपूर कंदासीं ओतिरो असांखे सुख मिलंदो। बाबा चवनि था तव्हां कौड़ी खां हीरे जहिड़ो ठही वेंदा आहियो। तव्हां बाप जो सॼो खज़ानो योग बल सां वठंदा आहियो। योग जे बिना खज़ानो न मिली सघंदो। ओम शांति। शिव भगवान वाच्य। हाणे शिव भगवान निराकार खे त हाणे सभी मञंदा आहिनि। हिकु ई निराकार शिव जंहिंजी सभु पूजा कंदा आहिनि। बाक़ी जो बि देहदारी आहिनि उन्हनि जो साकार रूप आहे। पहिरियों निराकार आत्मा हुई, पोइ साकार ठहींदी आहे, शरीर में प्रवेश कंदी आहे, तॾहिं हुनजो पाठ हलंदो आहे। मूल वतन में त कोई पाठ ई न आहे। जीअं एक्टर्स घर में आहिनि त नाटक जो पाठ न आहे न। मूल वतन में जीअं असांजो घर आहे त हुते आहियूं त कोई पाठ ई न आहे। जीअं एक्टर्स घर में आहिनि त नाटक जो पाठ न आहे। स्टेज ते अचण सां पाठ वॼाईंदा आहिनि। आत्मायूं बि हिते अची करे श्री द्वारा पाठ वॼाईंदियूं आहिनि। पाठ ते ई सॼो मदार आहे। आत्मा में त कोई फ़र्क़ु न आहे। जीअं तव्हां ॿारनि जी आत्मा उहा हिननि जी आत्मा, मतिलबु रूप हिकु ई आहे। बाप परमात्मा छा चईंदा आहिनि? उन्हनि जो ऑक्यूपेशन छा आहे जो उहो ॼाणणो आहे। कोई प्रेसिडेंट आहे, राजा आहे, या आत्मा जो ऑक्यूपेशन आहे न। इहे पवित्र देवतायूं आहिनि। इहा आत्मा जो ऑक्यूपेशन आहे। कोई प्रेसिडेंट जो कमु थो करे त इहा आत्मा जो ऑक्यूपेशन आहे कि उहो कर्म करे। इहे पवित्र देवता आहिनि। इन करे इन्हनि जी पूजा थींदी आहे। हाणे तव्हां सम्झंदा आहियो इहे पढ़ाई पढ़ी करे लक्ष्मी नारायण विश्व जा मालिक ठहिया त लक्ष्मी नारायण जी आत्मा बि उहो पाठ वॼाए थी। विश्व जो मालिक ठहिण अर्थात उन्हनि जी आत्मिक शक्ति एॾी आहे कि उन्हनि जे हुन दुनिया में रहण सां पूरी विश्व में विकार बुराइयूं न हुजनि। केरु ठाहियो? परमात्मा ठाही न। तव्हां आत्मायूं बि पढ़ाईंदी आहियो। पढ़ाई आहे इहा जो बाप अची करे तव्हां ॿारनि खे पढ़ाईंदा आहिनि ऐं राजयोग सेखारींदा आहिनि। पोइ तव्हां ॿियनि खे बि पढ़ाईंदा आहियो। केतिरो सहज आहे न। इनखे चइबो आहे राजयोग। बाप खे यादि करण सां असां सिद्ध प्रधान ठही वेंदा आहियूं। बाप त आहे ई सिद्ध प्रधान। उन्हनि जी केतिरी महिमा ॻाईंदा आहिनि। भगत माण्हू केतिरा फल फूल आदि चढ़ाईंदा आहिनि। सम्झंदा कुझु न आहिनि। देवताउनि खे पूॼंदा आहिनि। शिव ते फूल दूध फूल आदि चढ़ाईंदा आहिनि। कुझु पतो ई न आहे। देवता आहिनि राज्य कयो। अच्छा, शिव ते छो न चढ़ाईंदा आहियो? हुननि छा कर्तव्य कयो? अच्छा, शिव ते छो चढ़ाईंदा आहियो? भई देवी देवता त राज्य करे विया, लेकिन शिव ते छो चढ़ाईंदा आहियो? उन ते पोइ अक धतूरा बि छो चढ़ाईंदा आहिनि? लक्ष्मी नारायण जे के अक धतूरा छो न खणी वेंदा आहिनि? उन्हनि छा कर्तव्य कयो जो उन्हनि खे एॾो पूॼंदा आहिनि? देवताउनि खे जो त बि फिर त बि मालूम आहे कि उहे स्वर्ग जा मालिक हुया। उन्हनि खे कंहिं ठातो इहो बि पतो न आहे। पूजा बि कंदा आहिनि शिव जी, परंतु ख़्याल में न आहे कि इहे भॻवानु आहे। भॻवानु इन्हनि खे अहिड़ो ठाहे। अक धतूरा छो चढ़ाईंदा आहिनि? छो जी इहा
अंदर जा सभु विकार बुराई इन्हनि जी शक्ति सां ख़तमु थींदो आहे। केतिरी भक्ति कंदा आहिनि, आहे सभु अंजान। तव्हां बि शिव जी पूजा कई हूंदी, हाणे तव्हां सम्झंदा आहियो, अॻियां त असां कुझु बि न ॼाणंदा हुआसीं हुननि जो ऑक्यूपेशन छा आहे, छा सुख ॾींदा आहिनि, कुझु बि पतो न हुयो। छा इहे देवताऊं सुख ॾींदा आहिनि, पर राजा रानी आहे प्रजा खे सुख ॾींदा आहिनि, परंतु हुननि खे त शिव बाबा अहिड़ो ठातई न, चइण में आहे लक्ष्मी नारायण जे राज्य में सुख शांति आहे, लेकिन प्रजा दासासी जंहिंखे बि जो बि सुख जी चीजूं आहिनि उन्हनि खे त सभु शिव बाबा ई वरसो ॾिनो अथई न। हाणे बलियारी त हुन हिकु परमात्मा जी आहे न, सभु लक्ष्मी नारायण त निमित मात्र वेहींदा, उन्हनि खे बि भॻवानु सची आहे। बाबा अधु कलाक विश्राम करणु वेंदा आहिनि त अधु कलाक जीअं सभिनि खे चार्ज करे वेंदा आहिनि कि ईअं पाठ वॼाए बसि। बलियारी उन्हनि जी आहे, इहे त सिर्फ़ु राजा ई कंदा आहिनि, प्रजा बि ठही वेंदी आहे न। बाक़ी इहे कोई कल्याण न कंदा आहिनि, अगरि चईंदा बि आहिनि त तव्हां अल्पकाल जे लाइ कंदा हूंदा। हाणे तव्हां ॿारनि खे बाप बि पढ़ाईंदा, उन्हनि खे चइबो आहे कल्याणकारी। बाप पंहिंजो परिचय ॾींदा आहिनि, मुंहिंजे लिंग जी तव्हां पूजा कंदा हुयो, उन्हनि खे परमात्मा चइबो आहे न। बाप असांखे पंहिंजो परिचय ॾींदा आहिनि कि मुंहिंजे लिंग जी तव्हां पूजा कंदा हुयो, उनखे परमात्मा चइबो आहे। परम आत्मा सां परमात्मा थी वेंदो आहे, परंतु इहे न ॼाणंदा आहिनि कि छा कंदा आहिनि। बसि सिर्फ़ु उहो चई ॾींदा आहिनि कि उहो सर्वव्यापी आहे, नाम रूप सां न्यारो आहे, पोइ हुन ते दूध आदि चढ़ाइणु शोभंदो न आहे। बसि सिर्फ़ु चई ॾींदा आहिनि कि बाबा त सर्वव्यापी आहे, नाम रूप सां न्यारो आहे, पोइ हुननि ते दूध आदि चढ़ाइणु शोभंदो न आहे न। मतिलबु असां हिकु तरफ़ चऊं त उहो सर्वव्यापी आहे, ॿी तरफ़ असां हुननि ते सभु चढ़ायूं था त ज़रूरु कुझु त अज्ञान आहे असांजे सर्वव्यापी चइण में। इहे बि सम्झंदा न आहिनि, आकार आहे तॾहिं त हुन ते चढ़ाईंदा आहियूं न, उन्हनि खे निराकार त चई न सघंदा आहियूं। दूध आदि चढ़ाइण त ज़रूरु कुझु त हूंदो, उहो त निराकार न हूंदो। त असां मनुष्य आर्ग्यू ॾाढा कंदा आहिनि, बाप जे अॻियां बि अची करे आर्ग्यू कंदा आहिनि, बाप जे अॻियां अची करे बि आर्ग्यू कंदा आहिनि, फालतू मथो थपाईंदा आहिनि, फ़ाइदो कुझु न आहे। इहे सम्झाइणो त तव्हां ॿारनि जो कमु आहे। तव्हां ॿार ॼाणंदा आहियो बाबा असांखे केतिरो ऊच ठातो हुई, इहे पढ़ाई आहे असांजी, बाबा असांखे केतिरो ऊच ठाहे हुयो, इहा असांजी पढ़ाई आहे। बाप टीचर ठही पढ़ाईंदा आहिनि असां, बाबा असांखे टीचर ठही करे पढ़ाईंदा आहिनि। तव्हां मनुष्य खां देवता ठहिण जी लाइ पढ़ाई पढ़ो था। देवी देवता सतयुग में आहिनि, कलयुग में हूंदा न आहिनि, राम राज्य ई न आहे जो पवित्र रही सघनि। देवी देवता हुया पोइ वाम मार्ग में हली वेंदा आहिनि, बाक़ी जीअं चित्र ॾेखारिया आहिनि ईअं न आहे, बाक़ी जीअं चित्र आदि ॾेखारिया आहिनि ईअं न आहिनि। जगन्नाथ जे मंदर में तव्हां ॾिसंदो कारा चित्र आहिनि, बाप चईंदा आहिनि माया जी ते जगत जीत थियो, त उन्हनि को जगतनाथ नाम रखी छॾियो, उन्हनि को जगतनाथ नाम रखी छॾियो। बाबा चए थी जगत जीत थियो, हिन जे बदिले उन्हनि जगत जो नाथ, मतिलबु जगत खे जीतण अर्थात सभु विकार बुरायूं हिन दुनिया में रहंदे बि असां कि कोई विकार बुराई असांखे टच न करे, कोई आसरी स्वभाव संस्कार टच न करे, जीअं त असां जगत के सभु पतत पने खे जगत में जो बि माण्हुनि जे अंदरि, प्रकृति जे अंदरि, योनिन जे अंदरि जो बि कुझु बुरो आहे जंहिंसां असां दुखी परेशान थींदा आहियूं, उन्हनि सभिनि ते जीत पाए। मतिलबु असांजे साम्हूं शेर बि अची वञे त शेर बि असांजे साम्हूं वार न करे, जीअं त असां हुन ते जीत पाए छॾियूं। कोई बि मनुष्य आत्मा विकार बुराई आसुरी स्वभाव संस्कार
बुरे ते बुरो आतंकवादी बि असांजे साम्हूं अची वञे त मतिलबु की उन आत्मा जी बुराई असां ते हावी न थिए, असांखे टच बि न करे, असांखे कोई नुक़सान न पहुचाए, न सूक्ष्म न स्थूल। हिनखे चइबो आहे माया जीते जगत जीते। हिन कलयुगी दुनिया में रहंदे हुए असां इहे टाइटल प्राप्त करे सघंदा आहियूं। जिस शिव बाप हिन सृष्टि ते ईंदा आहिनि न, उन्हनि खे कोई विकार बुराई बुद्धि में बि टच न थींदो है। भले ब्रह्मा बाबा जो श्री शिव बाबा ईंदा हुया, भले कोई विकारी आत्मा ईंदी बि हूंदी बाबा जे साम्हूं, शुरू में त उहो ई आहिनि, त उन्हनि जा वाइब्रेशन बि बाबा खे टच न करनि। जीअं डॉक्टर हूंदो आहे न, कोई बीमार डॉक्टर थोरे ॾिसंदो बीमारी खां मूंखे न लॻी वञे, त पंहिंजा प्रिकॉशन वठी करे पंहिंजो बीमार खे इलाज कंदो न, ईअं ई असांखे ठहिणो आहे हिन दुनिया में, तॾहिं असां जगत जी ठही सघंदासीं। उन्हनि को जगत नाम रखी छॾियो अथनि, मथे में सभु गंदा चित्र लिखाया आहिनि। देवताऊं वाम मार्ग में विया त काला पइजी विया, उन्हनि जी बि पूजा कंदा रहंदा आहिनि। मनुष्यनि खे त कुझु बि पतो न आहे। हाणे असां पूजियो, कॾहिं असां पूजियो हुयासीं 84 जन्मनि जो हिसाब कंहिंजी बि बुद्धि न आहे। पहिरियों पूज्य सतो प्रधान, पोइ 84 जन्म वठंदे वठंदे तमो प्रधान पुजारी थी। पहिरियों असां पूज्य सतो प्रधान हुयासीं, 84 जन्म वठंदे वठंदे तमो प्रधान पुजारी ठहिया। रघुनाथ मंदिर में कारो चित्र ॾेखारींदा आहिनि, अर्थ त उन्हनि जो कुझु बि सम्झंदा न आहिनि। भले अहिड़ा चित्र ठाता अथनि, बाबा चईंदा आहिनि एॾा सारा चित्र ठाता अथनि, लेकिन अर्थ कुझु बि पतो न आहे। हाणे त ॿारनि खे बाप बि यथार्थ सभु ॻाल्हियूं ॿुधाइनि था, भई कारो छो आहे, हीअं छो आहे, हिन में चक्कर छो ॾेखारिया अथनि, हिन में इहो जानवर छो ॾेखारिया अथनि, जानवरनि ते सवारी छो आहे देवी देवताउनि जी। ज्ञान चिता ते वेही गोरो ठाहींदा आहियूं, काम चिता ते वेही कारा ठही वेंदा आहिनि। देवताऊं वाम मार्ग में वञी करे विकारी ठही वेंदा आहिनि, पोइ उन्हनि जो नाम देवता रखी न सघे। बाबा चवनि था पोइ उनजो नाम देवता न रखी सघे, जॾहिं उहे विकार में वेंदा आहिनि। वाम मार्ग में वञण सां कारा थी विया आहिनि, इहा निशानी आहे। तव्हां ॼाणंदा आहियो शिव बाबा खे कारो ठाहींदा, शिव बाबा त कारो ठाहींदा ई न आहिनि, उहो त हीरो आहे जो तव्हांखे बि हीरे जहिड़ो ठाहींदो, उहो कॾहिं बि कारो न ठाहींदो आहे। उन्हनि खे पोइ कारो छो ठातो अथनि, कोई कारो हूंदो, उन्हनि बि कारो ठातो। शिव बाबा चईंदा आहिनि असां छा दोष कयो जो मूंखे बि कारो ठाहे छॾियो। शिव बाबा चए त लिंग खे केॾो कारो ठाहींदा आहिनि, मां त ईंदो ई आहियां सम्झंदा, मां त ईंदो ई आहियां, बाबा चवंदा आहिनि मां त ईंदो ई आहियां सभिनि खे गोरो ठाहिण, मां त सदैव ई गोरो आहियां। मनुष्य जी अहिड़ी बुद्धि थी वई आहे जो कुझु बि सम्झंदा ई न आहिनि। शिव बाबा त आहे ई सभिनि खे हीरो ठाहिण वारो, उहो ख़ुदि हीरो, सभिनि खे हीरो ठाहिण वारो, उनखे बि कारो करे छॾियो। मां त एवर गोरो मुसाफ़िर आहियां, मां छा कयो जो मूंखे कारो ठातो अथव। हाणे तव्हांखे बि गोरो ठाहिणो आहे, ऊच पद पाइण लाइ। ऊच पद कीअं पातो, उहो त बाप सम्झाईंदा आहिनि, फॉलो फादर। जी इन्हनि बाबा सभु कुझु बाप जे हवाले करे ॾिनो न, फादर खे ॾिठो कीअं सभु कुझु करे बाबा खे ॾेई छॾियो। बसि साधारण हुया, न ॾाढा ग़रीब न साहूकार हुया। बाबा ॾिठई चईंदा आहिनि तव्हांजो खाइण पीअण विच जो साधारण हुजणो। बाबा बि चईंदा आहिनि कि असांजो खाइण पीअण विच जो साधारण हुजणो खपे, न ज़्यादा ऊच न ज़्यादा कम। बाप ई सभु शिक्षा ॾींदा आहिनि, सभु ॾिसण, इहे बि ॾिसण में ईंदा, इहे बि ॾिसण में त साधारण ई ईंदा आहिनि। तव्हांखे चईंदा आहिनि किथे
या भगवान लिखायो। अरे आत्मा बिंदी उनखे ॾिसणो छा। ये तो ॼाणंदा आहियो आत्मा जो साक्षात्कार। कोई अगरि असांखे चए कि असांखे ॾिसणो आहे त हुनखे चओ बिंदी खे ॾिसी छा कंदो। आत्मा जो साक्षात्कार हिन अखियुनि सां न थींदो आहे। तव्हां चईंदा आहियो भॻवानु पढ़ाईंदा आहियो त ज़रूरु कोई शरीरदारी हूंदो न। निराकार कीअं अची करे पढ़ाईंदो। मनुष्य खे त कुझु बि पतो न आहे। जीअं तव्हां आत्मा आहियो, शरीर द्वारा पाठ वॼाईंदा आहियो, आत्मा ही पाठ वॼाईंदी आहे, आत्मा ही ॻाल्हाईंदी आहे। आत्मा ही शरीर द्वारा पाठ वॼाईंदी आहे, आत्मा ही ॻाल्हाईंदी आहे। बाबा चवनि था कि आत्मा वाच्य थी वियो न, परंतु आत्मा वाच्य शोभतो न आहे। आत्मा त वानप्रस्थी आहे, वाणी खां परे। वाच्य त शरीर सां ई कंदी न, वाणी खां परे सिर्फ़ु आत्मा ई रही वेंदी आहे। वाणी में अचण इहे त शरीर ज़रूरु खपे। बापी ज्ञान जो सागर आहे त ज़रूरु कंहिंजे शरीर जो आधार वठंदा हूंदा न। कंहिंखे उनखे रत चइबो आहे, न त उहो ॿुधाईंदा कीअं। बाप पतित खां पावन ठहिण जी शिक्षा ॾींदा आहिनि। प्रेरणा जी त हिते ॻाल्हि कोन्हे। इहे त बाबा चईंदा आहिनि हिते प्रेरणा जी त ॻाल्हि न आहे। कंहिंखे रत जो भॻवानु बाबा चईंदा आहिनि कि कंहिं जो रथ ठाहे छॾियो अथनि। प्रेरणा जी त हिते ॻाल्हि न आहे। इहे त ज्ञान जी ॻाल्हि आहे न। उहा आया कीअं, कंहिंजे शरीर में आया। ईंदा त ज़रूरु मनुष्य में ई ईंदा न। कंहिं मनुष्य में आया कोई खे बि पतो न आहे सवाइ असांजे रचयिता ख़ुदि ई वेही पंहिंजो परिचय ॾींदो आहे। मां कीअं कंहिं रथ में ईंदो आहे। ॿार त ॼाणंदा आहिनि कि बाप जो रथ कहिड़ो आहे। ॾाढा मनुष्य त मुंहिंजी वेंदा आहिनि। कंहिं जो रथ ठाहे ॾींदा आहिनि। जानवर आदि में त अची न सघे। बाप चईंदा आहिनि मां कंहिं मनुष्य में अचां। इहे त सम्झी न सघंदा आहियो न। बाप चईंदा आहिनि मां कंहिं मनुष्य में अचां, इहे त सम्झी न सघंदा आहियो। अचण ई भारत में जानवर आदि जी त ॻाल्हि न थी सघे। कई बार माण्हू भॻवान खे चई ॾींदा आहिनि न कि उन्हनि खे उहो ॾेखारींदा आहिनि। बैल ते सवारी कई, हीअं कयो। ॾाढा मनुष्य मुंहिंजे आहिनि। कंहिं जो रथ ठाहे ॾींदा आहिनि। जानवर आदि जी त ॻाल्हि कोन्हे। बाप चईंदा आहिनि मां कंहिं मनुष्य तन में अचां। इहे त सम्झी न सघंदा आहिनि। अचिणो बि भारत में आहे। भारतवासियुनि में बि कंहिं तन में अचां। छा प्रेसिडेंट साधु महात्मा जे रथ में अचां? ईअं न कि पवित्र रथ में अचिणो आहे। इहे त रावण राज्य आहे न। गायन बि आहे, दूर देश जा रहण वारा। ऐं बाबा खे त पावन ठाहिणो आहे त बाबा पतित जे शरीर में ईंदा। इहे बि गृहस्थी जे शरीर में ईंदा। जीअं आत्मा ॾाढो उनखे यादि कयो अथई उन में ईंदा। इहे बि बाप खे पतो आहे कि भारत अविनाशी खंड आहे। उन्हनि जो कॾहिं बि विनाश न थींदो। विनाशी बाप अविनाशी भारत खंड में ईंदा आहिनि। कंहिं तन में ईंदा आहिनि उहे ख़ुदि ई ॿुधाईंदा आहिनि। ॿियो त कोई ॼाणे न सघे। तव्हां ॼाणंदा आहियो कोई साधु महात्मा में बि न अची सघंदा आहिनि। ॿियो त कोई ॼाणे न सघे। कोई साधु संत महात्मा में बि न अची सघंदा आहिनि। बाबा चईंदा आहिनि उहो हठयोगी निवृत्ति मार्ग वारा। बाक़ी रहिया भारतवासी भगत। हाणे भक्तनि में बि कंहिं भक्त में अचां। भक्त पुराणो खपे। जीअं ॾाढे जन्मनि खां भक्ति कई अथई। छोजो भक्ति थकाईंदी आहे न। भक्ति में महिनत लॻंदो आहे। त स्थूल महिनत ॾाढी आहे।
बाबा चवंदा भगत पुराणो खपे जे ॾाढी भक्ति कई हुजे, पर भक्ति जो फल भगत भगवान बि न ॾींदा आहिनि। भक्ति जो फल आहे भगवान खे, भक्ति जो फल भगवान खे ॾियणु अचिणो पवंदो आहे। भगत पुराणो खपे जे ॾाढे समय खां भक्ति कई आहे, त उनखे बाबा भक्ति जो फल अची करे ॾींदा आहिनि। भारत में भक्त त ढेर आहिनि, चवंदा आहिनि इहो वॾो भक्त आहे, इन में अचिणो ब्रह्मा बाबा सभु रात ब्रह्मा बाबा जी आत्मा सभिनि खां वॾो भक्त आहे। अहिड़ा बि ॾाढा भक्त ठही वेंदा आहिनि। कल्ह बि कोई खे वैराग्य आयो, भक्त ठही वेंदा आहिनि। हू त हिन जन्म जो भक्त थी वियो न, हुन में ईंदा न। मां ईंदो आहे जे पहिरियों पहिरियों भक्ति शुरू कई सृष्टि देवी, पहिरियों पहिरियों जॾहिं भक्ति शुरू थी तॾहिं असां बाबा चवंदा कि उन्हनि मां त ईंदो ई आहे जे पहिरियों पहिरियों भक्ति शुरू कई, द्वापर खां वठी करे भक्ति शुरू थी आहे। ये हिसाब किताब कोई सम्झी न सघे, केतिरी गुप्त ॻाल्हियूं आहिनि। मां ईंदो आहे उन में जो पहिरियों पहिरियों भक्ति शुरू कंदा आहिनि। नंबर 1 जो पूज्य हुयो उहो ई पुजारी ठहींदा आहिनि। ख़ुदि ई चवंदा आहिनि इहे रथ ई पहिरें नंबर में वेंदो, पोइ 84 जन्म बि इहो ई वठिबो आहे। मां इन्हनि जी ॾाढी जन्मनि जे अंत जे जन्म में बि अंत में प्रवेश कंदो आहे। इन करे ही बाबा चवंदा बाबा चवंदा कि ॾिसो मां इन्हनि जे ॾाढे जन्मनि जे अंत में ईंदो आहे। इन्हनि खे ई नंबर 1 राजा ठाहे, पोइ 84 जन्म बि इहे ई वठंदा आहिनि। ऐं बाबा ख़ुदि चवंदा आहिनि कि रथ ई पहिरें नंबर में वेंदो। इहे ई ॾाढी भक्ति कंदो हुयो। भक्ति जो फल बि इन्हनि खे मिलणो खपे। बाप दिखलाईंदा आहिनि ॿारनि खे, ॾिसो कि इहा मुंहिंजे ते वारी कीअं वियो। ब्रह्मा बाबा सभु कुझु ॾेई छॾियईं। एतिरा ढेर ॿारनि खे खिलाइण लाइ धनी बि ठही वियो। ईश्वर जो यज्ञ रचियलु आहे न, ख़ुदा हिन में वेही रुद्र ज्ञान यज्ञ रचंदा, ख़ुदा इन में वेही करे रुद्र ज्ञान यज्ञ रचंदा। सोचो ख़ुदा शिव बाबा ब्रह्मा बाबा जे शरीर में अची करे रुद्र ज्ञान यज्ञ रचंदा। केॾी वॾी ॻाल्हि आहे त उहो बि आत्मा ई हुई न। हिन दुनिया में असां वांगुरु पाठ बि विधाए, लेकिन शिव बाबा उन्हनि में अची करे एॾो वॾो कार्य शुरू कयो। रुद्र शिव बाबा जो ज्ञान जो सागर आहे, उन्हनि यज्ञ रचियो आहे ज्ञान ॾियण लाइ। अक्षर बिल्कुलु ठीकु आहे। राजस्व स्वराज्य पाइण जे लाइ यज्ञ आहे। इनखे यज्ञ छो चइबो आहे? इनखे यज्ञ छो चइबो आहे? बाबा चवंदा यज्ञ में त उहो माण्हू आहुति ॾींदा, आहुति आदि ॾींदा आहिनि ॾाढी। अक्षर बिल्कुलु ठीकु आहे। राजस्व स्वराज्य पाइण जे लाइ यज्ञ आहे। बाबा चवंदा इनखे यज्ञ छो चइबो? यज्ञ में त उहो माण्हू आहुति विझंदा आहिनि। तव्हां त पढ़ंदा आहियो, आहुति छा विझंदा आहियो? तव्हां ॼाणंदा आहियो, सभु पढ़ी करे होशियारु थी वेंदा। त हिनखे यज्ञ छो चइबो आहे? छो जो हिन में असां बाबा खे यादि जी अग्नि सां, बाबा जी यादि जी अग्नि सां बाबा खे यादि करे, अग्नि जे रूप में यादि करे। यज्ञ में बि अग्नि विझंदी आहे न। और सभु पंहिंजे विकार बुरायूं असली संस्कारनि खे भस्म करे छॾींदा। इन करे हिनखे यज्ञ चइबो आहे। पोइ बाबा चवंदा आहिनि कि तव्हां ॼाणंदा आहियो, पढ़ी करे होशियारु थी वेंदा, सॼी दुनिया हिन में स्वाहा थी। यज्ञ में पिछाड़ी जे टाइम जो बि सामग्री आहे उहो सभु विझी ॾींदा। तव्हां ॿार हाणे ॼाणंदा आहियो असांखे बाप पढ़ाइनि था। बाप आहे त ॾाढो साधारण, मनुष्य छा ॼाणनि।
उन्हनि वॾा वॾा माण्हुनि जी त ॾाढी महिमा थी। मनुष्य छा ॼाणे, उन्हनि वॾे वॾे माण्हुनि जी त केॾी महिमा थींदी आहे। बाप त ॾाढो साधारण सिंपल वेठो। मनुष्यनि खे कीअं पतो पए इहे दादा जो जौहरी हुयो, शक्ति त कोई ॾियण में ॾिसण में अचे नथी, सिर्फ़ु एतिरो चई ॾींदा आहिनि हिननि में शक्ति आहे, बसि ईअं न सम्झनि कि हिन में सर्वशक्तिवान बाप आहे। इन्हनि में शक्ति आहे, उहा शक्ति बि आई किथां, बाप प्रवेश कयो अथई जो उन्हनि खे खज़ानो उहो ईअं थोरी ॾेई छॾंदा आहिनि। बाप इन्हनि में प्रवेश कयो अथई जो उन्हनि जो खज़ानो उहो ईअं थोरी ॾेई ॾींदा आहिनि। तव्हां योग बल सां वठंदा आहियो, उहो त सर्वशक्तिवान आहे, उन्हनि जी शक्ति किथे हली न वेंदी आहे। परमात्मा खे सर्वशक्तिवान छो चइबो आहे? ॾिसो, ब्रह्मा बाबा जे शरीर में बि शिव बाबा आया। बाबा चवनि था कि त बि अगरि शिव बाबा चाहिनि त हुनखे बाबा खे हिकु सेकेंड में सभु कुझु ॾेई छॾंदा, लेकिन त बि ब्रह्मा बाबा खे योग लॻाइणो पियो, योग कंदा हुया, बाबा खां शक्ति वरितई न, त बि ब्रह्मा बाबा खे बि संपूर्ण ठहिण में केतिरो समय लॻो। उहो त सर्वशक्तिवान आहे, हुनजी शक्ति किथे हली थोरी वेंदी आहे। परमात्मा खे सर्वशक्तिवान छो चईंदा आहिनि, इहे बि कोई ॼाणंदा न आहिनि। बाप अची करे सभु ॻाल्हियूं सम्झाईंदा आहिनि। बाप चईंदा आहिनि मां जंहिंमें प्रवेश कंदो आहे इन में त पूरी जंग चढ़ल हुई, पुराणो शरीर, पुराणो देश, उनजी ॾाढी जल्दनि जे अंत में ईंदो आहे। कट त जो चढ़ी आहे उहो कोई उतारे न सघे। कट उतारण वारो हिकु सतगुरु एवर प्योर ई, इहे तव्हां सम्झंदा आहियो। जो कि ब्रह्मा बाबा केॾे समय जी पुराणी आत्मा हुई, उनमें त जास्ती जंग चढ़ल हूंदी न। इहे सभु बुद्धि में विहारण लाइ टाइम, सभु ॻाल्हियूं असांजी बुद्धि में विहारण लाइ टाइम, इन करे रोज़ रोज़ ॿुधंदा वेंदासीं न आत्म अभिमानी स्थिति में सिखी करे। रोज़ रोज़ योग लॻाइण सां असांजी आत्मा जी बुद्धि साफ़ थींदी वेंदी ऐं असां में बाबा जो ज्ञान ठहिजंदो वेंदो। बुद्धि असांजी आत्मा बिल्कुलु नीट एंड क्लीन थी वेंदी, तॾहिं असां में पूरो बाबा जो ज्ञान बुद्धि में ठहियो। बाबा ॾिसी चवनि था इहे सभु ॻाल्हियूं बुद्धि में विहारण लाइ बि टाइम। तव्हां ॿारनि खे बाप सभु बल करे ॾींदा आहिनि। बाप ज्ञान जो सागर, शक्ति जो सागर आहे न, सॼो बिल करे छॾींदा आहिनि ॿारनि खे। ईंदा बि पुराणी दुनिया में आहिनि, प्रवेश बि हुन में कंदा आहिनि। जो हीरे जहिड़ो हुयो उहो कौड़ी जहिड़ो ठहियो। वो पर हिन समय करोड़पति आहिनि, परंतु अल्पकाल जा आहिनि। सो करोड़पति विनाशी धन आहे उन्हनि वटि, लेकिन अविनाशी धन सां भिखारी। सभिनि जो खलास थी वेंदो। वर्थ पाउंड त ॾाढा ठहींदा आहिनि, वर्थ पाउंड त तव्हां ठहींदा आहियो, असां उन्हनि जो त सभु खलास थी वेंदो। त बाबा शुरू में चई न, बाबा जो असांखे सुख, शांति, प्रेम जो सागर, ज्ञान गुण शक्ति, इहे जो खज़ाना ॾींदा आहिनि, इहे असां हाणे जेतिरो हिननि सां भरपूर थी वेंदासीं, असां वटि कुझु न हूंदे बि असां सदा अतीन्द्रिय सुख में रहंदासीं, तॾहिं असांखे भविष्य में सभु कुझु मिलंदो। असां वर्थ पाउंड था ठहूं त सभु वर्थ नाटक पंहिंजी। हाणे तव्हां स्टूडेंट आहियो, इहे बि स्टूडेंट आहे, इहे बि ॾाढी जन्मनि जे अंत में आहे। कट चढ़ल आहे न, जो ॾाढो सुठो पढ़ंदा आहिनि उन्हनि में कट चढ़ी वई आहे। उहे ई सभिनि खां पतित ठहींदा आहिनि, उन्हनि खे ई सभिनि खां जास्ती पावन बि ठहियल कि ड्रामो ठहियल आहे। बाप त रियल ॻाल्हि ॿुधाईंदा आहिनि, बाप त ट्रुथ आहे न, बाबा सभु कुझु रियल ॻाल्हि ॿुधाइनि था। बाबा त ट्रुथ आहे न, उहो कॾहिं बि उल्टो न ॿुधाईंदा आहिनि। इहे सभु ॻाल्हियूं मनुष्य कोई बि
सम्झी न सघे। ये सभु ॻाल्हियूं मनुष्य मोटी बुद्धि कीअं सम्झंदा। ये ॻाल्हियुनि खे सम्झण लाइ सभु कुझु मतिलबु आत्मा जॾहिं चारो तरफ़ खां थकी वेंदी आहे, जॾहिं हुनखे भॻवान जी ज़रूरत असल में हुनखे उहा ज़रूरत कॾहिं कॾहिं त हे ब्रह्मा बाबा जो अंत में बाबा खे त सभु कुझु हुयो, लेकिन त बि बाबा एॾा गुरू कंदा हुया, भॻवान जी खोज अंदरि त हूंदी कुझु त ईअं ई जीअं आत्मा खे खोज हूंदी आहे न, हुनखे अहिड़ी ॻाल्हियूं शांति सां ॿुधे सभु कुझु भुलिजी करे उन्हनि खे ॻाल्हियूं जल्दी सम्झ में अची वेंदियूं। हर हिक जी आत्मा जो पार्ट आहे, हर हिक जी बुद्धि जो बर्तन केॾो वॾो आहे, उन हिसाब सां उहे ॻाल्हियूं सम्झंदा वेंदा आहिनि, उन्हनि में ज्ञान वरजंदो वेंदो आहे। ऐं उहा आत्मा पाप समान अर्थात हुनजी सोच बोल कर्म सम्झ वो बाप समान थी। बाप समान मतलब ये ना कि हाँ भाई असां ईअं चमक ईअं सोचूं भी असां में एॾी चमक अची वेंदी रोशनी। बाप समान मतलब असांजे सोचण जे शिव बाप हिन सृष्टि में ईंदा हुया, उन्हनि जो छा संकल्प हूंदो हुयो, कीअं बोल बोलंदा हुया, कीअं कर्म कंदा हुया, हुन हिसाब सां असांखे बाप समान बाबा चवंदा आहिनि मां कॾहिं बि तव्हांखे उल्टो न ॿुधाईंदो आहियां। इहे सभु ॻाल्हियूं मनुष्य कोई सम्झी न सघे। तव्हां ॿार बग़ैर मनुष्यनि खे कीअं असांखे सर्विस करणी आहे, कम से कम काॾे वञी न सघंदा आहे त संकल्प त करो। बाबा जो ये ज्ञान सभिनि जी बुद्धि में वेही ईंदो रहे, सभी आत्माउनि जो बुद्धि जो तालो खुले तो सभी पहचाननि था कि असां आत्माऊं आहियूं, असांजो बि परमात्मा परम धाम में रहण वारो, असां हिन सृष्टि ते पार्ट था वञायूं, बसि खेल था खेॾूं त असांखे मिली जुली करे खेल खेॾणो न, कंहिं वटि छा न आहे छा आहे, उन्हनि खे सभिनि खे हिन दुनिया में सभु ख़ुशी ख़ुशी सुख शांति सां खेल खेॾनि। इहे ई असांजो बुद्धि में हुजणो खपे। तेरी मेरी ये सभु छा कुझु बि खणी न वेंदासीं, कोई नाम मान शान न खणी वेंदासीं, कोई टाइटल न खणी वेंदासीं। असां त हिन सृष्टि ते आया आहियूं बसि खेल खेॾण। असां हिकु बाप जी संतान आपस में सभु भाई भाई आहियूं। असां हिकु बाप जी संतान आपस में सभु भाई भाई आहियूं। इहे सभु ॻाल्हियूं जो असां ॿुधियूं आहिनि, कीअं असां चकर काटे आया आहियूं, कीअं असीं सतयुग में पावन आयासीं, कीअं असां विकारनि सां हारजी विया आहियूं, कीअं बाबा जी शक्ति सां ई असां विकारनि खे जीत पाए पंहिंजी आत्मा जो शक्तिशाली शरीर खे बि निरोगी ठाहे सघंदा आहियूं। इहे सभु ॻाल्हियूं असां बि ॿुधियूं आहिनि, सम्झियूं आहिनि, धारण कयूं आहिनि, इहे ई असां ॿियनि खे ॿुधाए सघंदा आहियूं। मीठी मीठी सिकल ॿारनि प्रति माता पिता बाप दादा जो यादि प्यार ऐं रूहानी बाप असां सभिनि रूहानी ॿारनि खे नमस्ते। असांजी बि रूहानी माता बाप दादा खे यादि प्यार गुड मॉर्निंग ऐं नमस्ते। धारणा जे लाइ मुख्य सार कुझु पद पाइण लाइ पूरो फॉलो फादर करिणो आहे, सभु कुझु बाप जे हवाले करे ट्रस्टी थी करे संभालणो आहे, पूरो वारी वञिणो आहे। खान पान रहन सहन विच जो साधारण रखो, न ॾाढो ऊच न ॾाढो नीच। ॿियो आहे भाप जो सुख शांति ज्ञान जो खज़ानो विल कयो आहे, उनखे ॿियनि खे दान करणो। कल्याणकारी वरदान पवित्रता जी गुह्यता की ॼाणे सुख शांति संपन्न ठहण वारी महान आत्मा। पवित्रता जी शक्ति जी महानता खे ॼाणे पवित्र अर्थात पूज्य देव आत्मा हाणे खां ठहूं 21 जन्मनि जो वरसो वठिणो आहे न, त मूंखे हाणे खां ई ठहिणो आहे। ईअं न कि अंत में ठही वेंदा
नसी ॾाढे समय जी जमा की हुई शक्ति अंत में कम हुई। ॾाढे समय जी जमा कई हुई शक्ति अंत में कम हुई। पवित्र ठहण कोई साधारण ॻाल्हि न आहे। ब्रह्मचारी रहंदा आहिनि, पवित्र ठही विया, लेकिन पवित्रता जननी आहे, सुख शांति। चाहे संकल्प सां पवित्र, चाहे वृत्ति सां, वायुमंडल सां, वाणी सां, संपर्क सां, सुख शांति जी जननी ठहण इनखे चइबो आहे महान। चाहे पंहिंजे संकल्प सां पवित्र ठहो, चाहे पंहिंजी वृत्ति सां पवित्र ठहो, सभी असांजा भाउ आहिनि, सभी मुंहिंजा नंढा नंढा भाउ आहिनि, सभी मुंहिंजा नंढा नंढा ॿार आहिनि। सभिनि जे लाइ शुद्ध संकल्प, चाहे पंहिंजी वृत्ति संकल्प सां पवित्र, वृत्ति सां पवित्र, वायुमंडल सां पवित्र, वाणी सां पवित्र, संपर्क सां असांखे इन्हनि सभिनि सां सुख शांति जी जननी ठहिणु, अर्थात पवित्र ठहिणु। संकल्प, वाणी, वृत्ति, वायुमंडल, संबंध, संपर्क इनखे चइबो आहे महान। स्लोगन आहे ऊच स्थिति में स्थिति सर्व आत्माउनि खे रहम जी दृष्टि ॾियो, वाइब्रेशन फैलाए। ऊच स्थिति में स्थिति बाबा चवंदा ऊच स्थिति में स्थिति सर्व आत्माउनि खे रहम जी दृष्टि ॾियो, वाइब्रेशन फैलाए। रहम जी दृष्टि ॾियो, वाइब्रेशन फैलाए। अच्छा, ओम शांति। बाबा की याद